नारियल पानी ॾिजो। कहिड़ो पाणी वारो? नारियल पानी माना छा थींदो आहे? न असांखे मलाई वारो बि आहे न। मलाई वलाई वारो न खपे। नारियलनि में मलायूं विझो, चीज़ मानी विझी ॾियो न गोबो। घरवारी सां विड़ी आहे छा? तव्हां वटि सभु गराड़ी सां विढ़ण खां पोइ ईंदा अथव या? नारियल ॾियो यार। सभ में मलायूं विझो। हेल्थ ठाहिण लाइ था पीऊं नारियल, चर्बियूं वधाइण लाइ था पीऊं नारियल। ताक़त हूंदी आहे मलाई में। हा सना त ईअं ई चवंदव न, वजण त असांजा था वधनि न। अञा अधु कलाकु ॾिसंदे नारियलनि खे नागमणी निकिरंदे नारियल मां। तुंहिंजो गाॾो आहे? मां गाॾी वारो लॻाए, गवार पढ़ियल लिखियल माण्हू आहे चई गाॾी वारो। घणो पढ़ियल आहीं? हा 12 पढ़ियल आहियां। भाऊ तव्हां घणो पढ़ियल आहियो? मां MBA कयल आहियां। ॿुध भाऊ, घणे ॾिनो नारियल पाणी? कहिड़ो हे 60 रुपया? हे पाणी वारो आहे न? 60 रुपए नारियल थींदो आहे। चरियो आहे नओं खोले अथई, धंधो पहिरों दफ़ो करे। ज़िंदगी में पहिरों दफ़ो थो पीए नारियल? जाम नारियल पीता आहिनि सम्झो, वो बि छोकिरियुनि सां गॾु, वो बि हिक स्ट्रॉ में। त पैसा उन्हनि खां ई कढाईंदो हुन न, तॾहिं तव्हांखे न ख़बर अथसि। एॾो महांगो नारियल न ईंदो आहे सम्झो, 25 रुपया ईंदो आहे लास्ट। पूजा वारो नारियल ईंदो अथव 25 रुपए में। जा छाजो दिनेश मुंहिंजो भाउ वठी आयो हुन ॾींहुं 25 रुपया नारियल। 60 रुपया घटि फटाफट। मूं वटि 25 रुपया ई अथव। न त नारियल वापसि दे। पी छॾियो, हाणे वापसि कीअं कढां? 20 साल अञा जीअंदव अगरि गर्मीअ में नारियल पीअंदव। चङी तरह चवण, नाश्तो न खाधो थी आहे? बसि न हाणे चवां थो न, पाण त चए बि न पियो। न त घटि 60 रुपया। 25 रुपया ॾिना थी, मैं 6 नारियल विकिणींदुमि बाक़ी। 8 यार सॼो ॾींहुं बीहारी न यार। चओ चओ चओ। 40 साल अञा जीअंदव।